रानीपुर समाजी कारकुन रोशन महबूब राजभर के कत्ल वारो मामलो पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकजी इतला सेक्रेटरी सईदा नफीसा शाह ऊट मूसा राजभर पहुंची कत्ल थी वियल रोशन राजभर के मुड़स महबूब राजभर से तहज़ियत कई तफ़सील वरता। इन मौके ते पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकजी इतला सेक्रेटरी सईदा नफीसा शाह मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त समाजी अगवान रोशन राजभर के कत्ल के DIG के सखर की अगवानी में 12 ज़िलन जा पुलिस ऑफिसर शामिल करे GIT जोड़ी वञे। रोशन राजभर एक दिलेर ज़ालमन से माडो अटकाईंदड़ गरीबन की खिदमत कंदड़ औरत हुई। हिन तर्ज जे नाले वारे समाज सुधारक रोशन सारा फाउंडेशन के चेयरपर्सन के बेरहमाना कत्ल ते दिली सदमो पहुतो है। ये दर्दनाक वाक़ियो है जैंजी मानू बेपनाह इज्जत कंदा। मुझो हिते अचण जो मकसद शख्सियत के खैरात की तहसीन पेश करण आई आहियां। हिते रानीपुर में लैंड गिरेबर की तमाम अक्सरियत है। रोशन महबूब लैंड गिरेबन खिलाफ आवाज़ उथारियो हो जैं करे हुनके राह तां हटायो वियो है। जेके अनासर इन में मुलज़िम आहिनि उन्हनि खे फौरी तौर वाक़ो करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। रानीपुर में समाजी अगवान औरत के कत्ल की खबरूं मीडिया में हाईलाइट थियण बाद वज़ीर आला सिंध IG सिंध वाक़े जो नोटिस वठी SSP खैरपुर ज़फ़र इकबाल मलिक के जवाबदारनि की गिरफ़्तारी करण जो हुकुम ॾिनो। जंहिं बाद SSP खैरपुर टीम जोड़े जैमें DSP गंबट SHO गंबट SHO रानीपुर और मुख्तलिफ टेक्निकल टीमूं शामिल हुई जिन कार्रवाई करे कत्ल में मुलज़िम जवाबदार के गिरफ़्तार करे वरतो है। SSP प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वधीक ॿुधायो त कत्ल वॾे प्लान सां कयो वियो जंहिंमें संदसि मालूम थियो आहे त हुन जो वॻो पुट आकिल राजपर मलोस आहे। आकिल राजपर के गिरफ़्तार कियो आहे जंहिं एतराफ़ कंदे चयो त मां पंहिंजी माउ जो कत्ल ज़ाती इख़्तिलाफ़नि जे करे पंहिंजे माइटनि मोहम्मद अर्श ऐं शान राजपर सां गॾिजी करे कयो आहे। अहिड़े एतराफ़ बाद मथां संदसि कत्ल जो केस दाख़िल कियो वियो आहे। ॿिए तरफ़ मक़तूला जे मुड़ुस महबूब राजपर SSP खैरपुर जी प्रेस कॉन्फ्रेंस के रद्द कंदे चयो त SSP ज़फ़र इकबाल मलिक जवाबदारनि खां रिश्वत वठी मुंहिंजी ज़ाल रोशन महबूब राजपर जे कत्ल जे जवाबदारनि खे बचाइण लाइ मुंहिंजे पुट खे ज़बरदस्ती एतराफ़ करायो वियो आहे। हुन प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त कत्ल बि असांजो थियो कातिल बि असांखे करार ॾिनो थो वञे। इहा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। महबूब राजपर चयो त असांजो ज़ाती ज़मीनी मसइलो हलंदड़ आहे जंहिं करे मुंहिंजा ज़ाल जा कातिल उहे जवाबदार आहिनि जिन मथां केस दाख़िल आहिनि उहे आज़ाद घुमी रहिया आहिनि। खैरपुर पुलिस पुट खे तशद्दुद जो निशानो बणाए ज़ोरी बयान वरितो आहे जेको सरासर कूड़ ते ॿधल आहे। मुंहिंजो पुट कातिल न आहे जंहिं करे जेके केस में दर्ज आहिनि उहे कत्ल में मुलविस आहिनि। मां आला अख़्तियारनि खां मुतालबो कयां थो त फौरी तौर इन मामले जी इंक्वायरी कराए कत्ल में मुलविस असुल जवाबदारनि गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। सरासर इल्ज़ाम आप पे है। SSP साहब आपने कत्ल करवाया है और किसी ने नहीं किया। एक वो दूसरा बेचारा बच्चा उस जो है उसकी माँ वो भी उनके साथ ही मेरी मिसेज के साथ, क्या वो ही कसूरवार है? नाइंसाफी। ये इसमें SSP साहब जो है मुलविस है, ये हमारे बच्चे नहीं है मुलविस जो बयान दिया। खबर शामिल कंदा हलूं। रानीपुर भरसां ॻोठ हादी बख्श में राजपर बिरादरी जे ॿिनि धुरनि में पुराणे तकरार तां जेरो थी पियो। ॿिन्ही धुरनि जे माण्हुनि लठनि ऐं कुआरनि जो हिक ॿिए मथां वसकारो लाए ॾिनो जंहिं सबबि औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया। वाक़े वारे हंधि पुलिस पहुची 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। ज़ख़्मियुनि में सदाम राजपर शहज़ाद राजपर अली राजपर समेत 3 औरतूं शामिल आहिनि जिन खे रानीपुर इस्पताल आंदो वियो जिते ज़ख़्मियुनि जी हालत नाज़ुक हुजण करे खैरपुर जी इस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे राजपर बिरादरी जो पाण में पुराणो तकरार हलंदड़ हो जंहिं सबबि वाक़ियो पेश आयो। 3 जवाबदारनि खे पकिड़े वधीक जांच करे रहिया आहिनि।